वक्त असी मौजूद आहियूं कोटली जे खानपुर वाले इलाके में पोरे ते एजाज शोर जे घर में जिते संदसि 6 वरनि जी मासूम नींगरी तहज़ीब शोर गुज़िरियल केतिरे अरसे खां जिगर जे मुज़ी मर्ज़ में मुब्तला आहे जॾहिं त हिन वक़्तु उहो संदसि वारिस जेके तमामु घणा परेशान आहिनि छाकाणि त संदसि वारिसनि पारां अलाह ताला विकिणी करे संदसि नींगरी जो इलाज करायो पर हाणे हुननि में सघ न आहे त हू हिन वधीक इलाज खे जेको आहे सो जारी रखे सघनि। उन सिलसिले में अचो त संदसि वारिसनि समेत कुझु सियासी समाज अॻवान हिते मौजूद आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हिन मासूम नींगरी जे इलाज लाइ केतिरी रक़म जेको आहे डॉक्टरनि तलब कई आहे कहिड़ी क़िस्म जी मदद हिननि जी कई वञे। सर असांजे छोकिरी खे जेको आहे 4 महीना थी विया हिन उमिरि में माना मुब्तला आहे जेको आहे त असां इलाज 4 महीननि खां वठी रेगुलर इलाज कयो आहे। असां जेको बि अलाह ताला हो माना रक्षो वक्षो ही हू सभु विकिणी हिन नंढड़ी जो इलाज करे हिन प्रमाण ते पहुतायो त हाणे माना ऑपरेशन जी डेट असांखे मिली आहे 2000 ही जो 9 साल में ना 2 महीने की 24 तारीख जी ऑपरेशन ॾिनी आहे। इन खां अलावा हिन असीं चेकअप लाइ वियासीं त हुननि चयो त भई इन खां असीं महीनो पहिरीं ऑपरेशन कंदासीं ऐं ऑपरेशन जे दौरान माना तक़रीबन माना हुनजो मेडिसिनूं जेकियूं आहिनि न मेडिसिनूं ऐं ऑपरेशन जो सामान असां ॾींदासीं ऐं जेको असां वटि हॉस्पिटल में अवेलेबल न हूंदो त उहो लिखी तव्हांखे स्टोर ते ॾींदासीं। ऑपरेशन खां 2 ॾींहं पहिरीं उहो तव्हांखे वठी अचणो पवंदो ऐं उहो तक़रीबन 2.5 खां 3 लख रुपयो सामान ईंदो ऐं उन खां अलावा 3 महीना असांखे हुते रखंदा हो ऑपरेशन करण खां पोइ 3 महीना हुते हूंदा उनजो ट्रीटमेंट हलंदो 3 महीना तक़रीबन हुननि माना ॿुधायो त पको ई पको हुननि जो 5 खां 6 लख रुपया तव्हांजो ख़र्चु अची वेंदो इहो ज़हन तव्हां ठाहे छॾिया। त असीं जेको आहे बिलावल भुट्टे खे ऐं माना हिनखे संदसि जे वॾे वज़ीर खे मुराद अली शाह खे हथ ॿधी माना अपील न कयूं त असांजी मदद कई वञे असांजी पोइवारी कई वञे असांजो हिते केरु कोन्हे अलाह खां सवाइ असांजो केरु बि कोन्हे ऐं हीउ बचो असांखे बचाए ॾींदा असांजी इहा ई अपील आहे। टी 4 महीननि खां वीचारो इलाज करायो पियो मुमकिन आहे न उनखां पोइ हिन जो जेको दरिया माश रिश्तो हो उहो बि हिन विकिणी करे हिन एसि ताईं कोई गुआ जो हिन जो ट्रांसप्लांट बुक थी वियो आहे ऐं ट्रांसप्लांट बुक थियण खां पोइ हाणे जंहिं महिल हुते जी तंज़ीम इंतिज़ामिया आहे इंतिज़ामिया हिननि खे हिन भेरे जेको हींअर विया हुआ त उन्हनि चयो त बाबा जनवरी में थी सघे तव्हांजो असां ऑपरेशन करे विझूं। हाणे इंतिज़ामिया जेको चए थी त माना असां उन दौरान जेका सामान तव्हांखे लिखी ॾींदासीं उनजो 50% त सामान असां वटि मौजूदु आहे ऐं उन दौरान बि थी सघे थो ऑपरेशन दौरान असां वटि सामान उहो बि न हुजे त तव्हांखे उहो ॿाहिरियां वठिणो हूंदो आहे। असां हुतां जी मेडिकल इंतिज़ामिया खां जेको तव्हां मालूमात वठी आई आहे त 1.5 खां 2 लख रुपए जो उहो सामान आहे जेको हुतां वठिणो पवंदो। उनखां पोइ उनजी जेकी नंढड़ी जूं मेडिसिन आहिनि उन्हनि ते घटि में घटि 2 लख रुपए जो ख़र्चु आहे। हींअर जेके टेस्टूं प्राइवेट हलियूं आहिनि त बाद में बि इहे टेस्टूं प्राइवेट हलंदियूं ऐं उन जे दौरान मरीज़ आहे डाइटिंग बि हलंदी सो इन जो लॻभॻि जेको ख़र्चु आहे घटि में घटि 5 खां 6 लख रुपए ताईं जे हैंड ओवर आहे। हाणे ही मिस्किन माण्हू असां वटि हली आयो हाणे सोशल वर्कर आहियूं नंढी लेवल जा असां 40-50 हज़ार ताईं त अफोर्ड करे सघूं था किथां बि बस वारनि खे अपील कयूं काफ़ी ॾींहंनि खां बस वारनि खे ध्यानु छिकरायूं पिया पाण ॾांहुं पर धरती टीवी वारनि जी वॾी महिरबानी आहे धरती टीवीअ जे तवसुस सां इहो बि कंहिं बस वारे खे अपील था कयूं महिरबानी करे अगरि को बस वारो एक्शन इंसान दोस्त माण्हू अगरि हिन जो ख़र्चु खणी सघे त उहो महिरबानी करे असां सां राब्ते में अचे। सभु खां पहिरीं त ही असांजे कोटली शहर जो हिकिड़ो नंढड़ी आहे तहज़ीब शोरो जेको असांजो ज़िलो आहे उहो बि जाम शोरो ई आहे सो शोरनि जे नाले सां ई माना नालो रखियलु आहे जाम शोरो ज़िले जो माशाल्लाह हिते शोरा बिरादरी तक़रीबन वॾी हैसियत रखी थी। असांजो ज़िलो जाम शोरो ख़ुसूसन कोटड़ी उहो ज़िलो ऐं शहर आहे जंहिंमें वॾे में वॾा जेको आहे सो बिल्डर ऐं बिज़नेसमैन वॾा माना शयूं जेके चवनि त उहे रहंदा आहिनि सियासतदान बि हिते असांजा। सो चवण जो मेन मक़सदु इहो आहे त ही सिंध जो वारिस आहे सिंध जो नौजवान नस्ल आहे असांजी न्याणी आहे वधीक कुझु नथा करे सघो तव्हांखे एतिरो बचंदासीं त CM सिंध खां जेको CM सिंध बि जाम शोरे ज़िले जो ई आहे उन खां ई जेको आहे नोटिस वठण जी या उनखे का एप्लीकेशन कराए वञे जीअं ही ग़रीब पंहिंजे नंढड़ी जो इलाज कराए सघे ऐं इलाज त काफ़ी दोस्त चवंदा त इलाज फ्री आहे गंबट में बिल्कुलु इलाज फ्री आहे गंबट में पर जेके हिन ऑपरेशन में शयूं यूज़ थींदियूं उहे पैसनि जी वरितियूं वेंदियूं मेडिसिन पैसनि जो वरितो वेंदो ऐं उन खां अलावा जेका राइश आहे 3 महीना उहे 3 महीननि जो जेको ख़र्चो आहे ही बर्दाश्त नथो करे सघे चाचो असांजो छो जो ही ग़रीब माण्हू हिन वटि पंहिंजो रक्षो हो जेको खपाए ही नंढड़ी जे इलाज में सॼो हणी छॾियईं ही माना एतिरी माना पंहिंजे में हैसियत सां नथो सम्झे जो पंहिंजी नंढड़ी जो वरी इलाज कराए सघे। हिकिड़ी इंसानियत जे नाते अचो ऐं हिन नंढड़ी जी हेल्प कयूं अचो सभु अचो असां इहो नथा चऊं त को सियासत जे करे तव्हां पहुची अचो न सभु इंसानियत आहे हिकिड़ी इंसानियत जे नाते अचो हिन नंढड़ी जी असां हेल्प करायूं। कैमरामैन इम्तियाज़ हुसैन सां गॾु एजाज़ मुगल धरती न्यूज़ कोटली।